طالب लॻारी सिंध जे ڪاڇي वारे इलाइक़े जो मशहूर शाइर طالب लॻारी 12 नवंबर 1928 ते जोही तालके जे ॻोठ हाजी खान में ॼाओ। संदसि असुल नालो मोहम्मद अली वलद इमाम अली लॻारी। तालिब संदसि तख़ल्लुस 1940 में प्राइमरी पास कयाई। 1943 में फाइनल जो इम्तिहान ॾिनई। शुरू में दर्ज को कमु कयाई। 1951 में उस्ताद मुक़ररु थियो। 85 खां हिन शाइरी कई। दाहूं दर्द फिराक जूं, मुर्क तुसाडी, लुड़क असाॾे संदसि मशहूर किताब आहिनि। संदसि हिकु काफ़ी काछे यार वाला लहे बेकरारी तमामु घणी मशहूर थी। काछे जो ही मशहूर शाइर 94 सालनि जी ॼमार में 23 अगस्त 2015 ते वफ़ात करे वियो। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।